अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उन ई ॾींहुं जॾहिं अल्लाह सभिनी रसूलनि खे गॾु कंदो, पोइ उन्हनि खां पुछंदो त तव्हांखे तव्हांजी उम्मतुनि तरफ़ां दावत दीन ते कहिड़ो जवाब ॾिनो वियो हो। सभई रसूल अर्ज़ कंदा त असांखे त का ख़बर न आहे। यकीनन इहो तुंहिंजी हस्ती जो शान आहे जो तूं ई गैब खे चङी तरह ॼाणींदड़ आहीं, यानी ए अल्लाह तूं ई सभु कुझु ॼाणींदड़ आहीं। त असांजी उम्मतुनि दीन जी दावत लाइ छा कयो, दीन किथे किथे पहुतो ऐं नतीजो छा निकितो, असांखे उन जो इल्म बि न आहे। ऐं पिण उन ई ॾींहुं जॾहिं अल्लाह चवंदो त ए ईसा पुट मरियम जा पाण ते ऐं पंहिंजी माउ ते मुंहिंजूं नेमतूं यादि कर, जॾहिं मूं तुंहिंजी पाक रूह जिब्रील सां ताईद ऐं मदद कई, तूं माण्हुनि सां नए ॼावल ॿार जी हैसियत में पींघे में बि ॻाल्हायो ऐं वॾी उमिरि ते पहुची बि, ऐं जॾहिं मूं तोखे किताब ऐं हिकमत ऐं तौरेत ऐं इंजील सेखारियो, ऐं इहो बि यादि कर जॾहिं तूं मुंहिंजे हुक्म सां मिटीअ मां पखीअ जी शक्ल ठाहे हुन में फूक ॾींदो हुए त उहो मुंहिंजे हुक्म सां पखी थी उॾामंदो हो, ऐं ॼाए ॼम खां अंधे ऐं कोढ़ वारे मरीज़ खे चङो भलो कंदो हुए, ऐं जॾहिं तूं मुअल खे मुंहिंजे हुक्म सां जीअरो कंदो हुए। ऐं ए ईसा यादि कर त मूं तोखे यहूदियुनि जे शर ऐं साज़िश खां बचायो, जॾहिं तूं हुननि वटि पधरियूं साफ़ ऐं चिटियूं निशानियुनि सां आयो हुए, ऐं उन्हनि मां जिन कुफ्र कयो तिन चयो त हीअ पधरी जादू खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। ऐं जॾहिं मूं ईसा ते ईमान आणींदड़ जमायत हवारिन ॾांहुं वही अलकाउ या इल्हाम कयो हो त मूं ते ऐं मुंहिंजे रसूल ईसा ते ईमान आणीन त उन्हनि चयो त असां ईमान आंदो। ऐं ए ईसा अलैहिस्सलाम तूं शाहिद हुजजा त असीं बेशक मुसलमान ताबेदार ऐं फरमाबरदार आहियूं। ऐं यादि करे जॾहिं हवारिन चयो त ए ईसा पुट मरियम जा छा तुंहिंजो रब इहा ताक़त रखे थो, यानी ईअं करे सघे थो त असां ते आसमान मां ताम जो खूंचो यानी दस्तरखान नाज़िल करे। ईसा चयो अल्लाह खां डिॼो जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो। तंहिं ते हवारिन चयो असीं बस इहो घुरूं था त उन खूंचे या दस्तरखान मां खाधो खाऊं ऐं असांजो दिलूं मुतमिन थियनि ऐं असां यकीन करियूं त वाकई असांखे सच चयो अथई ऐं असीं उन ते शाहिदनि मां थी वञूं। तॾहिं ईसा पुट मरियम जे दुआ घुरी त ए अल्लाह असांजा पालनहार असां ते आसमान मां हिकु खूंचो यानी दस्तरखान नाज़िल फरमाए जेको असां लाइ ऐं असांजे अॻिन ऐं पोयनि लाइ ईद यानी ख़ुशीअ जो यादगार ॾींहुं बणिजी वञे, ऐं तुंहिंजे पारां हिकु निशानी बणिजे ऐं असांखे रिज़्क़ अता फरमाए, ऐं बेशक तूं ई बहितरीन राज़िक़ आहीं। अल्लाह फरमायो त पोइ उन खे ज़रूर अव्हां ते नाज़िल कंदसि, पर उन खां पोइ अव्हां मां जेको बि कुफ्र कंदो उन खे यकीनन अहिड़ो अज़ाब ॾींदुसि जो जहान वारनि मां कंहिंखे बि अहिड़ो अज़ाब न ॾींदुसि।